अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भली कार और यहाँ मारवी थीम सबका पेरी शाम कनासी हेडलाइंस। IMF पाकिस्तान से कर्ज प्रोग्राम में वादे रासी सब्सिडीज़ बिना देर वापस वठण जो मुतालबो। पाकिस्तान ऐं IMF विच मामलनि ते ॻाल्हि ॿोल जारी। पाकिस्तान जो IMF सां तकनीकी सतह ते ॻाल्हियूं ईंदड़ हफ़्ते शुरू थींदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां मुल्क में बिजली जी लोड शेडिंग ते कावड़ जो इज़हार। ईंदड़ महीने ताईं लोड शेडिंग में वाज़े घटिताई जो हुकुम। तेल जे इंतज़ाम ताईं हंगामी बुनियादनि ते बेतरबुरी क़दम खणण जी हिदायत। पंजाब में वॾे वज़ीर जी चूंड आइनी भञकड़नि सबबि कलदम करार ॾिनी वञे। पंजाब जे गवर्नर जी सदर खे सिफ़ारिश। उमर सरफराज़ सीमा पारां आरिफ अलवी खे उमाड़ियल रिपोर्ट में पंजाब असेंबली में वॾे वज़ीर जी चूंड दौरान आइनी भञकड़नि जी निशानदाही। गवर्नर जी रिपोर्ट मूजिबि वॾे वज़ीर जी चूंड आइन ऐं कानून फिटांदड़ नाहे थी। रूस जे उक्तड़ पुलिस ऐवान में दाख़िल थी ऐं मेंबरनि खे वोट ॾियण खां रोकियो वियो। असांखे पाकिस्तान खे न क्यूबा बणाइणो आहे न उत्तर कोरिया। इमरान ख़ान सी पैक जो बेड़ो ॿोड़े छॾियो। चीन असांखे सी पैक मनसूबो ॾिनो। इमरान ख़ान दोस्त मुल्क चीन खे नाराज़ कयो ऐं सी पैक खे नुक़सान पहुचायो। तरक़ी ऐं रिथाबंदी जे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त इमरान ख़ान पंहिंजी सियासत बचाइण लाइ मुसलसल पाकिस्तान जे मुफ़ादनि सां खेॾी रहियो आहे। आइन तोड़ींदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई ते ग़ौर कयो पियो वञे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि खे पेरनि हेठां लताड़ियो पियो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो लाहौर में कोट लखपत जेल जो दौरो। जेल जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जो मुआइनो। क़ैदियुनि जी सज़ा में 2 महीननि में घटिताई जो ऐलान। शहबाज शरीफ खे नैब जे बैरक में रखियो वियो हो। वज़ीर आज़म उन जो बि दौरो कयो। वज़ीर आज़म जो हर टाउन में रमज़ान बाज़ार जो बि दौरो कयो। आवाम खे रमज़ान महीने में खाधे पीते जूं शयुनि मुनासिब वक़्त ते फ़राहमी यक़ीनी बणाइण जी हिदायत। कौम आरिफ अलवी पारां कयल आइन जी भञकड़ी ॾिसी रही आहे। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर मरियम मुरस्सेब चयो आहे त अदालतूं खुलियूं त इमरान साहब साज़िश जो कूड़ ॻाल्हाइण शुरू कंदो। इमरान ख़ान सदर ऐं गवर्नर पंजाब समेत आइन तोड़ींदड़नि खे आर्टिकल 6 ते सज़ा मिलणु घुरिजे। सॼी PTI बि बीमार थी वञे पर हमज़ा शहबाज़ वॾे वज़ीर तो कसम ज़रूरु खणंदो। मुल्की हालतूं गंभीर परेशान कंदड़ ऐं ॻणिती जोगियूं थींदियूं पियूं वञनि। जिन खे जेलनि में हुजणु घुरिजे उन्हनि खे अहम उहिदनि ते मुक़ररु कयो पियो वञे। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त मुल्क लाइ जिन जी इज़त करणु लाज़मी आहे उहे बि सवाल निशान बणजंदा पिया वञनि। साम्राज जे एजेंटनि पंहिंजे मुफ़ादनि जे लाइ गंदे नाले जे सिरनि खे ताजमहल में सिंगारे छॾियो। इमरान ख़ान जी इस्लामाबाद लाइ कौल दुनिया खे हैरान करे छॾींदी। अहिड़ी जंग थींदी जो पाकिस्तान जी सभिनी खां घटि मुदे वारी हुकूमत मौजूदा हुकूमत हूंदी। इस्तेमाल वारी भारतीय प्रोपोगेंडा खे पाकिस्तान रद्द करे छॾियो। परॾेही तर्जुमान जो चवणु आहे त करतारपुर राहदारी पाकिस्तान बिरादरी लाइ तोहफ़ो। भारत करतारपुर राहदारी खोलण जी पाकिस्तान क़दम खे नुक़सान रसाइणु चाहे थो। पाकिस्तान अक़लियतनि खे बहितरीन अवलियत ॾिए थो। अमन जी राहदारी खे बदनाम करण जी भारतीय कोशिश नई नाहे। भारत करतारपुर राहदारी ते नाकाम प्रोपोगेंडा खां पासो करे भारत अक़लियतनि ख़िलाफ़ इंतापसंद जे ज़ुल्मनि ते पर्दो विझणु चाहे थो। पाकिस्तान रूस सां लाॻापा वधीक सधारा बणाइणु घुरे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो रूस जे सदर पुतिन खे जवाबी ख़त।
वज़ीर आज़म रूसी सदर के वादाई वारे पैगाम जा थोरा वञा। शहबाज शरीफ जो चवण आहे त पाकिस्तान अफगानिस्तान जे मामले में रूस खे गॾु खणी हलणु चाहींदो। ईरानी पासदारनि इनकलाब जो जनरल हुसैनी अलमासी काताणी हमले तां बची वियो। संदसि बॉडीगार्ड माची वियो। ईरानी सरकारी मीडिया मूजिब जायदाद वारे इलाइक़े में ईरानी जनरल हुसैनी अलमासी जे फौजी काफ़िले खे निशानो बणाए पियो। वाक़ई बाद ईरानी फौज जो इलाइक़े में सर्च ऑपरेशन। कराची जे इलाइक़े लियारी में LPG सिलेंडर जी दुकान अंदर सिलेंडर धमाको। 4 ॼणा ज़ख़्मी। सिविल अस्पताल जे बंस वार्ड मुंतकिल। वॾे वज़ीर मादनी शाह जी ज़ख़्मियुनि खे बहितरीन तिबी सहूलियतूं फ़राहम करण जी हिदायत। बदीन वेझो ॻोठ नबी बख्श बुरगड़ी वेझो ट्रैक्टर ड्राइवर जो लाश वासन के क़त्ल जो शक। पुलिस पहुंची मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। कश्मीर में संगावती तकरार तां नौजवान नारी मुबैना तौर अगवा। पार्सन जो थाने आलो एहतजाजी मुज़ाहिरो। नादिया सूमरो जी बाज़ाबी जो मुज़ाहिरो। खरड़ी मोहब्बत बरसां ॻोठ नूरपुर में 52 खां वधीक घर लथल समेत सड़ी रख। केतिराई ढोर सड़ी पिया। ॻोठाणनि मौजूदु इतला ॾियण बावजूदि फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। न्यू सैदाबाद वेझो बाहि लॻण सबबि 5 पोरितनि जा घर सड़ी खाक थी विया। इंसानी हक़नि जी अॻवान सबीन महमूद जी 8वीं वसियत भलाई पई वञे। ज़ुल्म जे शिकार माण्हुनि लाइ 2 फ्लोर नाले प्लेटफॉर्म तां आवाज़ उथारींदड़ सबीन महमूद खे 8 वरीअ अॻु कराची में गोलियूं हणी क़त्ल कयो वियो हो।